हेलो एसएचओ साहब। हाँ एएसआई आयो थोड़ी देर। मीरल खिलाफ केस मजबूत कर जियां वरियाम वांगुरु हू डिस्ट्रिक्ट जेल जी हवा खाए। छा वरियाम खे छॾे ॾिनो आहे? एफआईआर बी क्लास में ख़ारिज कंदो? तो कीअं तस्दीक कई त साबिर ते बि मीरल हमलो कयो आहे? समझ में नथो अचे इहो केस मीरल ते हणंदो। वरियाम न निकिरे आहे यार। ॿियो केस हणी गिरफ़्तार करीस। मां कीअं चवां त नोड़ी मनांग केरु कंदो आहे? बाबा सही इन मां कुछ खाओ तो रत ठाहेव। छा आहे हिन में? फ्रूट आहे बाबा सही। वर तो ईअं कजो साम्हूं कूलर पियो आहे, पाणी पियार, पोइ फ्रेश जूस ठाराया। फ्रूट खे छॾ। जेको चयो अवल पाणी पियो सही। डॉक्टर फारिग कनि त एसएचओ सां ॻाल्हायां। डॉक्टर सुभाणे ताईं फारिग कंदा बाबा सही। चयाऊं छा? हा मूंखे ईअं ई चयूं। फिकुर शादी जो अथव त फारिग थी साबिर सां ॻाल्हाए आ खणी कयूं। न हिकु त जंग में अञा कुझु सूर आहे, ॿियो त मीरल जो मुकमिल ख़ात्मो चाहियां थो। शहबाज ख़ान ते तो हर हर हमला करे न रहंदो ऐं न ई हमला कंदो। उन ॾींहुं जेका ॻाल्हि कयव उन ते अमल कयव या न बाबा साईं? पुलिस मार्फत न। हा एसएचओ लहराए थो, चवे थो त एतिरो इश्तियारी न आहे, नौकरी तेल थी वेंदी। पोइ ॿियो कमु कयो, केस ॻरा न लॻारायोसि त मां थो सिधो कयांसि। ॾेढी ज़ुकाम मौला जो शान आहे। ॾिसां थो एसएचओ दम न खयो न त पोइ ईअं ई कबो। को मज़बूत केस मड़े ऐं भाई ते जाड़ायांसि थो, या वरी केस कमज़ोर कराए गुप्तती सामीअ में सुम्हारियांसि त केस पतो पए शहबाज ख़ान ते हमले जो अंजाम छा थींदो आहे। तूं वॾो ख़तरनाक आहिसि, हेस ते हमलो करेसि, पुलिस खां हर हर भॼी वञेसि। हाणे असुल न भॼेसि, जे भॼेसि गुड़ा नना अंत पिरगोट ने ख़बर अब कना जोशना। जबल इस यार कुछ न ॾिसेसि, तो केड़ो सबक ॾेसि जो वरी न करेसि। शहबाज खान के ओताक में मारेसि। तुंहिंजो सोट राजा खामोश ने ख़बर अब कना जोशना। हाणे डंडा बेड़ी हणेसि, कोई पेश करेसि कोर्ट में। मुंहिंजी ॿुध त सही जबल, ॿुधंदे ऐं मञींदे त अॾिजी वेंदे, नौकरी जी बि ज़रूरत न पवंदई, एतिरो माल मिलंदई। छा चवेसि? वॾा ॿुधे त ताईं तो सम्झेसि यार, हिनजो मथो नंढो मेजालो थोरो, सम्झे किथां? जबल खे जोश ॾेसि, जबल कड़को करेसि त हा वञी कंबर करेसि ने ख़बर कना जोशना। मूंखे जोश जी ख़बर आहे, फाथल आहे, फतकण कहिड़ो। मूंसां वंगार वहंदे न, चयमि त ख़ुशि थी वेंदे। तोसां वंवार न वहेसि मीरल, मूंखे लालच ॾेसि, मूं लाइ नौकरी भलो आहेसि। सही तो चईं वॾा, अॼु नौकरियूं मिलनि थी थिए थियूं, भला मदद कले थो वॾा। ख़ामोश, वॾो साहब गरम आहेसि, जॾहिं थधो थिएसि पोइ सोचेसि ने ख़बर कना जोशना। पर साहब मशवरा करे ने। शहबाज खान जेल मां भॼी बि तुंहिंजी सार लहंदुसि। ये न मुड़स हुजो हा त मारे छॾियो हा, या बेहूदा हरकत न कयो हा। ज़बान खोली दे त ज़बान न रहंदई। तोखे मारण ॾुखियो आहे छा? फायर हिकु आ उभरे, वक़्तु अचण ते मालूम थी वेंदो।
त ज़फर ज़मरक आ ज़मरक। ज़फर ज़मरक एन मुखे चाचे सुराब जे सिर जी गणती न हुजे हा। ही शेर मुखे एहो ज़मरक लई छड़िया याद करिया। तो जड़ा शेर ज़फर रोज शिकार करे सके तो या मुखे मार या हथ खोल त घोड़ा पढ़ाया है। इस्माइल इनके हजरत इज़राइल खयूं बिठो आ। तो चाचे सोराब जी गाल कई तॾहिं हिनखे पक थी वई कोन मारींदा तॾहिं तो ताहूं करे इनके हींअर ई ॿुधायां थो। चाचे सोराब खे कुझु थियो न त ख़ैर आ परे थी तूं हिन जा पसा ॻण त मां खुटायसि थो। थक हिकिड़ो पसा पूरा ॿिड़े वारी छा त पोइ हाणे न रुगो ॻाल्हियूं था कयो नथो ॾुजां। मौत हिकु ॾींहुं अचणो आहे बाक़ी यादि रखो जेकॾहिं न ज़फर ज़िंदा रहियो त तव्हां खां पंहिंजी हिन हालत जो हिसाब ज़रूर वठंदो छो त ज़फर ज़मरक आ ज़मरक। मां चवाई त ॿुधाई ॿुधाई त चाचा सुराब खे किथे रखियो अथव। मूं ॾिठो बि नाहे जेकॾहिं ॾिसां न त बि ॻाल्हि करण ऐं ॿुधण पंहिंजी बेइज़ती ऐं बुज़दिली सम्झा मारे छॾियो तव्हांखे मुबाह। कलमो पढ़ण अचे थो हर मुसलमान खे कलमो ईंदो आहे या धमकी न ॾे। इस्माइल हुकुम कर इन जी मथे जी तिड ॿाहिरि को सवा न निकिरंदी। वठी हलासि हिनखे किनाल जे किनारे ते त किनारे में खोता खराए जिस्म खे थधो कयूं ओ त चफन चेरा चल होश में दाई मां छो चवां छा बात के जी बाबल होश में हा चवंदो त ख़राब ना है। शफन मुर्सी कई आ पाण ही राब्तो कंदो या उहे कासिमार आईंदा मां हरगिज़ न चवंदुसि। बाबल मां उकरी दो चवां त शफन इन्हीअ मलहाले खां आजो थे त दादन लाइ इशारो कयोंसे दादन हर वारे हित अची बाहोड़े थो। तुझी न आयलिया न त दादन टेड़ी करे त तारा टिड़कायासे तू बेहिम्मत ऐं बुज़दिल आई। ओ बाबल बगन के बेहिम्मत चई बेइज्जती न कयो। बगन जी सट बगड़ो झट बगन पुराणो ऐं हिलाली माण्हू आ। सखणो मखियूं बीठो झटी बगन जी सट पुराणो ऐं हिलाली माण्हू ज़रूरी आई पर हाणे तुआरी हिम्मत गुज़ारे वई आ मैयत लॻो घुमंदो ते बगन। जवाब ॾींसि बगन। वालेकुम सलाम। तो बाबल तव्हां सलाम ओराणिया सलाम जो जवाब ॾियणु विसारे छॾियो आहे छा? मां अहिड़नि जे सलाम जो जवाब न ॾींदो आहियां। न मतलब सलामती न घुर्जे मुसलमान जो मतलब सलामती आ सलाम जो मतलब सलामती आ। हाणे वाइज़ छॾ कम जी ॻाल्हि कर। ये फाड़े वारा कन उभा करे न ॻाल्हा बगन त रेस खे चवण आयो आहियां जे ॿुधे त ठीकु न त ख़ुशि हूंदो हलियो वेंदुसि। मां न कमज़ोर थी आयो आहियां न तव्हांखे घटि वधि चवण मां मसइले जे हल जे लाइ आयो आहियां। अहिड़ो मसइलो त सन ज़फर खे अगवा कयो आहे ऐं सुराब खे जो अगवा कयो अथऊं उहा तव्हांजी पाछाई आहे। बगन जी सट बगड़ो झट बगन ॻाल्हि मुकमल करण ॾे। कर मुकमल। रेस तव्हां ज़फर खे छॾण जो ज़िमो खणो ऐं मां सोराब खे छॾण जो ज़िमो खणां थो। ऐं जेका अॻिराई कयव उन जो हिसाब केरु ॾींदो? इन लाइ ॻाल्हियूं कयो असां ॿधल आहियूं।
ॻाल्हियूं शहबाद सां थींदियूं। बाक़ी वञी सोराब खे छॾाए मोकिले। सफ़र तो वटि पहुचंदो ज़िमो आहे मुंहिंजो। भई साॻे वक़्तु आज़ाद थींदा। वक़्तु ऐं ॾींहुं मुक़ररु करे ॿुधायो। तव्हां ते आहे रहस आहियो। मां ज़बान थो ॾियां ऐं ज़बान ते क़ाइमु रहंदुसि। न जी बाबल। छपन खे न्यापो ॾे ॻाल्हायांसीं। जी बिल्कुलु बाबल। सोराब अचे त छपन खां 90 किलो ॻाल्हायां। दादन जो मुकमिल बंदोबस्त करणो आहे। हाणे थोड़ी भी रियायत नथी अचे। अम्मा चओ। दादा ने ईअं न करे आ। कीअं? वॾी मुश्किलातुनि में रेस ऐं राज जो मुक़ाबिलो कयई। असांखे सहारो ॾिनई। वापसि न करे हा अम्मा। पराए राज जो शोरश वापसि कीअं न करे आदीअ? जे वापसि कयो हुयई त सार त लहे हा न। सार लहण त आयो हुयो। तोखे डोरा पा ॾेई ॾुखारो करे मोटाए छॾियो। हाणे वरी चवीं थी त सार लहे आ। सार न लधाई तॾहिं डोरा पा ॾिनामांसि न अम्मा। ईअं न करे आ। छो कयई अम्मा? तूं घटि वधि न चवीं सा त मुमकिन आ ईंदो रहे आ। पर संदसि अचण न बादल सहे हा ऐं न ई ॻोठ वारा। पर ईअं न थिए आ अम्मा। थी वेंदो आ धीअ। पर अॼु तोखे कीअं अचानक यादि अची वियो? अम्मा शोएब खे गुम कयो वियो। दादन लागर्ज थी वियो। ही बुॾंदड़ दिल बुॾण तरण लॻी आ। छा कयां अम्मा? अम्मा मूंखे ख़बर आ न मुंहिंजी दिल जी। तूं सब्र कर। सब्र जो 100 रुपया हूंदो आ नूरी। अम्मा मामी जा अमल कबर भेड़ो कंदा। मां साबर खे सब्र कराए वेंदसि। साबिर ऐं सब्र भेण जो उबतो खोड़ो आ। अञा शहबाज़ खान आयो ई न आहे त वरियाम जेल मां छुटी आयो आहे। दस्तावेज़ त मुंहिंजी सही थियल आहे। हा पढ़ियल अखर बि कोन सही थियल अथसि। लाउती सही हलंदो बि अंगूठो आहे न। जे कोर्ट वियो त अंगूठो त लाउतीअ जो न कती जा। लाउती त बिटंगो फसी वेंदो न भेण। सोचे थो त नूरीअ संग रेस खे ॾे या वरियाम खे। साबिर थोरो अकुल खां कम वठ। न्याणीअ जे लाइ घटि वधि न चओ। सान्यादार। अम्मा मामे खे मौत खां पोइ सान्हे ईंदी। लाउती ज़बान जो पको आहे भेण। वरियाम बजाए रेस खे संग ॾियणु बहितर आहे। छो त रेस रक़म बि ॾींदो वरियाम लाइ। त पोइ नूरी बि सुखी थींदी न भेण। भेण मानीअ भोर आहे त ॾे। काने का मानी तो खाए बेलचणो। मार मां जानी लाउतीअ जी मानी बि बंदि। भली कयो मानी बंदि। लाउतीअ जे लाइ गोड़ दर मानीअ लाइ। भला इहा जगह न ॾोही खयो बीठो आहीं। इहा खाली आहे छा? ये खाली न आहे न त पोइ हण छॾ। ही सन सां अटकलूं छॾ। ही लोड थियल आहे। लर्ज़ियो न त लहद जूं बाज़ारूं घुमंदे। लहद? लर्ज़ी वए न। लहद माना कबर। हाणे समझी वे न। मां चवां थो त कलाक सवा जो महिमान आहीं। सन वठी हल हिन खे। छाती छाणी करे छंडर में उछलियूं। जल्दी कर। ॾिसी छा थो? हलाणे सदो थी अॻियां। ॾिसी छा थो? सीओ तो अथई छा? तमीज़दार घटि वधि ॻाल्हाइण खां बहितर आहे त गोली हणी छॾ। अॻियां थी। इहो शौक़ बि तुंहिंजो पूरो था कयूं।
छो त ही कासिम करन था खारे या मारे। कासिम करन था खारे या मारे। रिपीटर के छो मथे उछलन नहीं सन छदी हाथ इन जो सा लुकी बजाए सीने मुकदा खेस मालूम थे त ही कासिम करन था। बादल खे चढ़े कासिम इखड़ में फाथल तितर केतिरो फतकंदो त फासंदो वेंदो सिरकण सोड़ी थी वेंदस ईसन सां अटकलूं करे कोन सघंदो। फायर के कया फायर मुंह कया मुंह हिन खे पे ठोकम पर ईसन बचाए विंदुस हाणे में परे ना हा वहां है जिंद छदा है। सोहराब जेकॾहिं शफन होड़ ते रहियो त तूं बची न सघंदे ख़बर आहे त तूं केतिरो दिले रही। रोज थो उभरे ये केड़ी जिंदगी आ किथे भी सुख ऐं साह जी घड़ी नसीब नाहे। कॾहिं हिन आज़ाबन मां जिंद छुटंदी। हिन घर में सारा जो ड्रामो हिन घर में अचां थी तब सारा जे ज़ुल्म जे बाहि जो सेक साड़ी तो छॾे। जेकॾहिं बाबा जी जिंदगी वई त मां सम्झंदसि हुन जी ज़िम्मेदार मां आहियां। ओॾा शपन सां न अचां हा न छिका ताण थिया ऐं न ई बाबा वेल में अचिया। मुंहिंजी ज़िंदगीअ में अज़ाब ई अज़ाब छो आहिनि। मां चुपचाप हली वञा सारा ॾे अथो सफ़र बि बची वेंदो त बाबो बि बची वेंदो। मुंहिंजा खटिन भाग बाक़ी हयाती ज़ुल्मनि में घारे वेंदसि। अम्मा मूमल रोई थी न अम्मा थाणो खां थी लिकाई मूमल पेट जाई थी करे थाणो खां तनहा थी थी। अम्मा मुंहिंजी हयाती अज़ाबन में आ। छा में हयाती अज़ाबन में आ चरी ये मुसीबतूं आफ़तूं ईंदियूं आहिनि माण्हू थोड़ी ते हियाव लाहे वेहे न मूमल थाणो जी थी करे मसलो थी हारी। थाणो धणकी आ धणकी ना है। थाणो दणकी हूंदे भी मां निंदड़ी की आया अम्मा। बाबा जे बारे में सोचींदे हाँ सुजी पयो आ। तू ॾिसजांइ त सोराब कीअं थो कुॾंदो अचे। दुश्मन जे दिलनि ते दाग ॾेई सोराब सहणंदो। दुनिया ॾिसंदी दुनिया न तेने कासम खे वञी कुख में काती हणंदसि। थाणो धणकी आ धणकी ना है। हुकुम कयो रेसा कीअं न्यापो कयो। शफना मूंखे ख़बर आहे त वाकई तूं शेर आ तो करे ॾेखारियो। कासिम वारनि जूं अखियूं खुली वयूं आहिनि। बाचा पुसियादन किबला अखियूं खुलण दा चो। बादल कीअं सहकंदो पोइतो आ। बादल हिते आयो हो। हा आयो हो तार तवा ओताक में चढ़ छो दिनवस तवा रही कयो सा थी वञे आ रही पर सोराब लाइ सोच में सोराब उन्हनि जे कब्ज़े में आ न। आ तॾहिं त ज़फर खे ज़मरक ॾिनो अथमि मारे छॾियो अथई छपन। जेकॾहिं चाचे जे मथां आङुर बि खयमि त ज़फर मथे खां सिधो हेठि ॿाठ हूंदो। मां पुलिस खे बि चई सघां पियो उन में वरी बि सोराब लाइ सोच में। रेस तव्हां मूंखे छो घुरायो इहो त ॿुधायो। बादल सौदे लाइ आयो। छा जो सौदो। हिक पासे सोराब आज़ाद ॿिए पासे ज़फर। इहो त मां बि चाहियां थो। तॾहिं त मूं बि हा कई मांसि। रेस पक कहिड़ी आ त हू छॾींदा। जेकॾहिं असां ज़फर खे छॾियऊं हू चाचे खे न छॾनि त पोइ ये मामूली ॻाल्हि न समझ। बहराम बहरा रेस जेकॾहिं चाचे खे न छॾियऊं त पोइ
वो कम बगन ते तो रखा त बादल सां तय कंदो। जे हुननि धोखो कयो त मां तोसां आहियां। चाचे के नुकसान पहुंचे पोइ तव्हांजो हुजण या न हुजण कहिड़े कम जो? अरे मां तुझे ऐं सोरा भला तो करा न त ये छो कया? कमजोर आहियां छा? माण्हू मोकिले हमलो कराए नथा सघूं? समझण जी कर शफ़न। ठीक आहे रेस, भले बगन हुन सां तय करे। मूं बि चाचे लाइ ज़फर खे ज़िंदा छॾियो आहे, न त ही शफ़न छेर आहे, छेर। नूरी, ओ नूरी, चाय खणी आ भला। जी अम्मा, अचां पई। अम्मा, चांहि वठ, खंड घटि अथसि। छो? कान हुई, जेका हुई सा विधी त मांस। तूं अधु खंड विझंदी आई वात में त अधु खंड विझंदी आई चांहि में त खुटंदी न त बचंदी। अम्मा, मूंखे मिठाण वणंदो ई नाहे, कॾहिं कॾहिं ईअं कंदी आहियां, न त मूंखे आदत ई नाहे अधु खंड वात में विझां ऐं अधु वरी चांहि में। मूंखे ॼण ख़बर ई नाहे। ओ अम्मा, हाणे छा चवां तोखे, पीअणी अथी त पी, न त तुंहिंजी मर्ज़ी। दादन, तू ना चेते। छो मासी? बस इन्ही जा खोड़ जवाब आहिनि। वो हिकिड़ो मां बि त ॿुधां। मासी, एतिरा खतरा खणी आयो आहियां, कुझु ॿुधां ऐं कुझु ॿुधायां। अरमान आ, छॾे वई त लोणो बि न फेरी। मां त आयुसि मासी, पर नूरीअ जी धिकार धिके कोहे मूंखे दूर खणी वई। ॼण कंहिं रड़ में विखूं खणंदे प्यास ऐं तास खणी घुमंदो रहियो आहियां। मां वज़ाहत लाइ त आयुसि, पर धिकार लाइ न। इहो त सच आहे त तो लोणो ई न फेरियो। एसी ताईं जो कॾहिं कमल ऐं शबाना बि न आई खेन आणी हा त छा हो दादन? मां त मामरनि जे वर चढ़ियलुसि मासी। मूं त हेॾां अचण जे लाइ वझायो पए। खोड़ भेरा अचण ते छेड़ा भी थिया, पर दोस्तन मजबूर करे वापस मोटायो। छा भी हुयो, पर तोखे पंहिंजे कयल वाइदे खे पाणी ॾियणो हो। तोखे चयो हुयो न त वापस कंदे त असीं रुली वेंदियूंसीं। असां जेके दुख ॾिठा आहिनि से बयान करे नथी सघां दादन। वापस करण मजबूरी हुई ऐं देर सां अचण भी मजबूरी हुई। नूरीअ जी कावड़ दिल जा ॿेरा करे विखेरे छॾिया, पर पोइ बि भॻल दिल खणी हलियो आयुसि। वरी बि सोचे आयो आहियां, पर साॻी रवश जी तलवार। खैर, मां हलां थो। वरी कहिड़ी नई मुंडी असांजे घरां निकिती आहे? तूं छो वे? हू पाण अचणा या पाण में ॻाल्हि ॿोल थी हुई कासम त ज़फर जी ज़िंदगी अहम आहे, न त मां छो वञा बहराम खान ॾे? मुंहिंजो हुन जे लाइ घणो थो पाटे, कमाल थो करी यार। हू अचनि हा त बहितर हो बादल, अरहो छो थो थी? अरो नाया, जॾहिं ज़फर खे खतरे खां सवाइ छॾणो आहे त पोइ चिड़ ऐं झेड़ जी कहिड़ी ज़रूरत आहे? जेकर तूं चाहीं त हमलो कयूं। हमलो कयूं, पर ख़बरदारी सां। ख़बरदारी कयूं, पर ख़दशा मौजूद आहिनि। जीअं चवंदे तीअं थींदो। तलाश कयूं ऐं वच मिले न त ज़फर खे छॾाए वठूं। असां सोराब खे ज़फर जे लाइ न, पर ॿाह वापसि कराइण जे लाइ अॻवा कयो आहे।
पर हू त वार करे विया आहिनि न। हाणे त अवलियत ज़फर खे ॾिबी न कासिम। सभिनी जो इहो रायो आहे ऐं अम्मा बि ईअं ई थी चवे, पर अलाए छो मुंहिंजे अंदर में दोस्त तूं हा दुखाए छॾिया आहिनि। दिलि थी चवे न शफ़न जी मुंडी मरोड़े ज़फर खे वठी अचां। ऐं मां न चाहींदुसि, मां चाहियां थो कासिम, पर तकड़ ऐं तेज़ीअ जो नतीजो नुक़सान वारो बि थी सघे थो। मुंझी पियो आहियां बादल। मुंझ न, मुंहिंजी सलाह वटि सोहराब जे एवज़ ज़फर खे आजो कराइजे। बाक़ी अॻिते इन शफ़न सां ॻंढे पिया न ॾींदासीं। जीअं संगत जी सलाह। बाक़ी मां भरियो पियो आहियां, अंदर में वट था पवनि। असुल वञी शफ़न वारनि जा भाङा लाहे अचां। खेनि पतो आहे त क़सम करनि था। खैर